नवाज शरीफ चोर हो खाई वियो, जरदारी भी चोर हो खाई वियो, ही चङो मुड़ुस आयो ईमानदार। ये कोरोना कोरोना का कन कोरोना 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 इन कोरोना जे बारे में जेका ॿाहिरि मुल्कनि खां इमदाद मिली आहे हेसि ताईं उहो आहे 12 खरब रुपया। 12 खरब माना 100 लख तॾहिं थींदो 1 करोड़। 100 करोड़ मिलाईंदासीं तॾहिं थींदो 1 अरब, वरी 100 अरब मिलाईंदासीं तॾहिं थींदो 1 खरब। 12 खरब गिड़का माना चॿो बि कोन, माण्हू चॿे त न राति जो ठुका थिए त ॿियो केरु ॿुधे, तिक ऊंधी छॾूं सफ़ा। 12 खरब पोइ 12 खरब रुपया खाधो त हाणे असांजी जान छॾे वञा अञा अञा अॼु बि कुझु हलो सरकारी खज़ाने खे लुटींदा। हींअर तव्हांखे ख़बर आहे ॿाहिरीअ ते जुलूस निकितो, सिंधी माण्हू गॾु थिया, धर्म हो पोपाई होम जो वॾो जहान आहे। इहो ॿाहिरीअ वारो चङो मुड़ुस न करे आयो, इहो वीचारो मुंशी आहे न, माण्हू ने गाड़ी वठी, इहो मुंशी आहे, ज़मीन इहो सॼो ॿाहिरि आहे, इहो सरकारी जो आहे, वीचारो ग़रीब आहे। हाणे इन ॿाहिरिया टाउन के ज़मीन सिंध गवर्नमेंट ॾिनी आहे 2 लख एकड़, 10 रुपया वाल कहंदो भाई 10 रुपया वाल ज़मीन विकी आहे। चंदे बाग में 500 रुपया फुट आहे, उते वाल पे विकिजे 10 रुपया, कहंदो नहीं ये धारा पिया लॻनि।